भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी ऐं भर पासे में कारी कमन तेज़ी सां फैलजण लॻी। कारी कमन वॻे ॻोठ शब्बीर शाह वासी नौजवान रज़ाक हुसैन शाह कुछ ॾींहं बीमार रहण बाद ज़िंदगी जी जंग हाराए वेठो है, जॾहिं त केतिरा इलाइक़े वासी कारी कमन में मुब्तला आहिनि। हिन सिलसिले में मालूम थियो त भरिया सिटी ऐं आसपास में जर जो पानी ख़राब हुअण करे केतिरा ई ॻोठ में कारी साई जे मरीज़नि में ॾींहों ॾींहुं वाध थींदी पई वञे। गुज़िरियल 6 महीने में ॻोठ शब्बीर शाह ॻोठ रमज़ान बिरोई ॻोठ जुनेद कलोड़ो समेत 2 ॻोठनि जा 10 खां वधीक मर्द ऐं औरतूं हिन मौज़े मर्ज़ जो शिकार थी ज़िंदगी जी जंग हाराए वेठा आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।